हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सिंध असेंबली में औरतुनि जे 27 मख़सूस सीटुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी के औरतुनि जूं 20 मख़सूस सीटूं, MQM के 6 ऐं GDA के 1 सीट मिली। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है हीर सोहो, मारवी फसी, तंज़ीला खैरुन्निसा, निदा खोड़ो, साइमा आगा ऐं शाज़िया उमर जा नाला शामिल कया विया आहिनि। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी के औरतुनि जूं 20 मख़सूस सीटूं मिलियूं आहिनि। MQM के 6 जॾहिं त GDA के 1 सीट मिली आहे। हीर सोहू, मारवी फसी, तंज़ीला कमरानी, खैरुन्निसा, निदा खोड़ो, साइमा आगा ऐं शाज़िया उमर जा नाला शामिल आहिनि। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है इलेक्शन कमीशन पारां सिंध असेंबली में औरतुनि जे 27 मख़सूस सीटुनि जो नोटिफिकेशन जारी थी वियो। पीपल्स पार्टी के औरतुनि जूं 20 मख़सूस सीटूं, MQM के 6 ऐं GDA के 1 सीट मिली। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी के औरतुनि जूं 20 मख़सूस सीटूं मिलियूं आहिनि। MQM के 6 ऐं GDA के 1 सीट मिली आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल अली रज़ा, सिंध असेंबली में औरतुनि लाइ मख़सूस सीटुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन जे तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे तरफ़ां कुझु देर पहिरियां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ 20 औरत उम्मीदवार सीटुनि ते कामयाब करार थी वियूं आहिनि, जॾहिं त MQM सां ताल्लुक़ रखंदड़ 6 MPA खे औरतुनि लाइ मख़सूस सीटुनि ते कामयाब करार ॾिनो वियो आहे। 1 सीट GDA खे मिली आहे। मजमूई तौर ते 27 सूबाई असेंबली जूं औरतुनि लाइ रिज़र्व सीटूं आहिनि सिंध असेंबली जे ऐवान में, जिन मां पीपल्स पार्टी खे 20, MQM खे 6 ऐं GDA खे 1 सीट मिली आहे। पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेका लिस्ट ॾिनी पई हुई इलेक्शन कमीशन खे, उन लिस्ट मूजिबि पहिरें नंबर ते कामयाब करार ॾिनो वियो आहे रुखसाना परवीन खे, जॾहिं त हीर सोहू समेत निदा खोड़ो ऐं साइमा आगा समेत रूमा सोबत खे पिण इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां कामयाब करार ॾिनो वियो आहे। अरूबा रबानी समेत पीपल्स पार्टी जे तरफ़ां औरतुनि लाइ मख़सूस सीटुनि ते ॾिनल लिस्ट में खैरुन्निसा बि शामिल आहे, जॾहिं त इन खां अलावा मलिहा मंज़ूर ऐं शाज़िया उमर समेत मुख़्तलिफ़ MPAs जा नाला आहिनि, जेके 20 MPAs आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उन्हनि खे कामयाब करार ॾिनो वियो आहे। उन्हनि में शहीबा पिण शामिल आहे, जॾहिं त सादिया जावेद पिण शामिल आहे, जॾहिं त सादिया सईद शाह पिण पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां औरतुनि लाइ मख़सूस सीटुनि में MPA करार ॾिनी वई आहे। अहिड़ी रीति किरन मसूद आहे MQM जे तरफ़ां, जॾहिं त MQM ऐं GDA जा जेके 7 औरत मेंबर उन्हनि खे पिण कामयाब करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे तरफ़ां कुझु देर पहिरियां नोटिफिकेशन इशू थियो आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी।